दफ़ो ॿीहर अवां जी ख़िदमत में पेश जीअं मूं पहिरीं कुझु आइटम अव्हांखे ॾेखारिया, शायदि अव्हां दोस्तनि ॾिठा या न ॾिठा। वरी दोस्तनि जीअं असांखे लाइक कयो, वरी फरमाइश थी दुबारा अव्हां जी ख़िदमत में पेश त दोस्तो ही ॿ भाइर आहिनि मूंसां गॾु। हिननि जी पाण में एतिरी मोहबत आहे, एतिरी चाहत आहे जो हिक ॿिए खां जुदा नथा थियनि। ऐं कोशिशि कंदो आहियां त हिननि खे जुदा करे छॾियां। हिननि में को डोरी धाॻो वग़ैरह का शइ बि न आहे, हीअ अलॻि अलॻि आहिनि, उछले बि सघूंसि था। त हिननि जी पाण में एॾी ॿधी ऐं मोहबत आहे। दोस्त तव्हांजो हथ उते करियो त अव्हांखे आउं ॾेखारियां। हिन जो नालो रमू, हिन जो नालो खमू। हाणे रमू आउं पाण रखंदुसि, रमू मूं वटि, खमू अव्हां रखो। मुठी बिल्कुलु बंदि, मुठी बंदि कयो ऐं हुनजे मथां पंहिंजो करतब ॾेखारींदुसि। काली काली करकट वाली कमी की साली 20 बजा 40 तेरा वार बन जाए खाली कुछ पानी फिल्वर पानी छोड़ रहा है। चल ओ हो किधर गया किधर गया किधर गया। एक मिनट, इसके बड़े भाई को बोला नहीं, ये किधर, ये भाई इसका नाम है जुम्मा खान। हिन जो नालो जुम्मा खान, हिकिड़ो रमू, ॿियो खमू। हिन जो नालो जुमू। अदा दोस्त अटकोल ज़बरदस्त। त ही जुमू आहे, ही रमू आहे, ही खमू आहे। तव्हांखे ख़बर पइजी वई त रमू ऐं खमू जी मोहबत, हाणे जुमू जी मोहबत। अदा ही मुजत में हिकिड़ो ॿ ही टे, हिकिड़ो ॿ ही टे। हाणे कनि 1 2 3, 1 2 3 करण खां पोइ हिनखे हवा जो प्रेशर। तो दोस्तों ये असांजी महिनतूं, अगर अव्हां असांखे लाइक कंदा ईंदा त इंशाअल्लाह असीं अव्हांखे मज़ीद आइटम ॾेखारींदासीं, पर अव्हां जे तामुन वॾी महिरबानी। ख़ुदा।